नाज़रीन, नसीराबाद में जमायत उलमा इस्लाम पारां वारह ऐं नसीराबाद तालुकनि में ज़रई पानी जे खोट ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि पिणु शिरकत कई। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था अल्ताफ़ कांधड़ो जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं ते जमायत उलमा इस्लाम नसीराबाद वारा तालुका आबादगार फोरम पर 100 एकड़ ज़मीन बंजर थियल ख़िलाफ़ इहतिजाजी तौर ते धरणो हणी ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल करे वई आहे। अचो त इन्हनि अॻवाननि सां ॻाल्हि ॿुधो त संदन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो सिंपल ऐं सादो मुतालबा पानी ॾियो। एकड़नि जो को तइदाद हुजे त ॿुधायूं, सॼी सिंध विरान लॻी पई आहे। हीउ हिकिड़ो वाइदो हुजे त जंहिं ते यकीन कजे न, हिन जा हज़ारे वाइदा रहिया आहिनि यकी आबाद करण सां 2 महीननि खां वठी। जमियत वारा दोस्त जेको फ़ैसिलो कंदा असां उनजे उन फ़ैसिले सां शामिल आहियूं। चाहे चवंदा त हिते 8 ॾींहं सुम्ही पओ रोड ते, हिते वेठा हूंदासीं न उथंदासीं। आबादगारनि जो इहो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे। कई हयातूं वयूं ऐं इन सूरत हाल में अगरि इन्हनि माण्हुनि खे इहो बि पाणी न ॾिनो वियो त अॻिते हली इन्हनि जी माशी क़त्लेआम थींदो। उन्हनि ग़रीबनि खे का शइ पोइ हिते न बचंदी, उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। ऐं असांजो मुतालबो ईअं ई आहे त हिन महिल जॾहिं बैराज में भी पानी आहे, हर जगह ते पानी आहे, त पोइ हिते पानी छो नथो ॾिनो वञे। हिन वक्त असांजी मुद्द पाणीअ जी ख़त्म थी चुकी आहे जो फसल असांजो थी सघे, पर जेको असांजो कणक जो फसल अचणो आहे, जेकॾहिं अॼु पानी न मिलियो त कणक जो फसल बि असांजो न थींदो। हींअर असांजो आख़िरी ऐं पहिरियों मुतालबो इहो आहे त असांखे पाणी ॾियो। जेकॾहिं पाणी न मिलंदो त असां पाण सां बिस्तरा गॾु खयूं आया आहियूं, सामान खाइण पीअण जो गॾु खयूं आया आहियूं। हिते ई सुम्ही पवंदासीं, हिते ई रोडनि खे मस्जिदूं ऐं मदरसा बनाईंदासीं। असां पंहिंजो घर वापसि न वेंदासीं जेसि ताईं असांखे पाणी मुहैया न थींदो। असांजो मुतालबो ॿियो कुझु बि कोन्हे। 15 अगस्त ते जेको धरणो असां इंडस हाईवे ते कयोसीं, उते बि असांजो इहो मौक़ुफ़ हुयो त असांजे आबादगारनि खे ऐं पुठिते पियल हारियुनि मज़दूरनि खे, नारियुनि खे पानी फराहम कयो वञे। जेको 15 अगस्त ते डीसी साहब पाण ख़ुदि अची करे असांजे धरणे में शरीक थिया ऐं उन्हनि असांखे यकीन दहानी ॾियाराई त असां तव्हां ताईं पाणी पहुचाईंदासीं, लेकिन हू पंहिंजो वाइदो वफ़ा न करे सघिया आहिनि। ऐं अॼु वरी जमियत उलमा इस्लाम तालके वारां जी क़यादत इंडस हाईवे ते धरणो आयो आहे ऐं असांजो ही धरणो तेसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं पुछड़ीअ ताईं पाणी न पहुचायो वेंदो। ये असांजो ॿियो धरणो आहे जेको जियो आहे असां गॾिजी असां तरक़ी पार्टी वारनि ऐं ॿियूं तंज़ीमूं गॾिजी करे लॻायो आहे। असांजी जिदोजहद इहा ई आहे, असांजो ऐलान बि इहो ई आहे त पाणी असांजी पुछड़ी ताईं न पहुचायो वियो। असांजी जिदोजहद जारी रहंदी ऐं आख़िरी मलहे ताईं बि जारी रहंदी। अॼु ताईं बि MP MNA को बि वार न कई आहे, न को कंहिं पाणी जे मसइले ते किथे को मदे जी वियो आहे या का कंहिं कैनाल ते पहुतो आहे। छो त हुननि जी ख़्वाहिश ई इहा ई आहे त पाणी हिननि खे न पहुचे, बनियूं बंजर थियनि, माण्हू असांजा मोहताज रहनि, बनियूं ठीकनि ते ॾियनि, बनियूं खपाइनि ऐं जेतिरा ताईं पाणी न मिलंदो हीअं असां वाइदो इक़रार कयो आहे त असां राति जो 5 ॾींहं बि लॻा 10 ॾींहं लॻा धरणे में मौजूदु हूंदासीं। पुछड़ी ताईं पाणी पहुचायो, छाकाणि जो आबादगार मुसलसल एहतिजाज कंदा था रहनि। हू पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि ताईं, ब्यूरोक्रेसी ताईं, इरिगेशन डिपार्टमेंट ताईं, हथा के मोहतरमा जे मज़ार ते बि हिननि वञी धरणो आयो आहे त जीअं असांजो आवाज़ मथे पहुचे ऐं कुंवर असांजो पुरसान हाल थिए। पर हिन वक़्त ताईं तव्हां ॾिसो ही टाइम जो पाणी आहे, जेकॾहिं टाइम ते मुंद सां पाणी न मिलियो त असांजी पोख मुतासिर थींदी। न सिर्फ़ु असांजे पर असां सॼी सिंध मुतासिर थी थिए, सॼो कारोबार मुतासिर थो थिए। बार बार धरणा हणण जो मक़सदु इहो न आहे त हिते असां शौक़ में रोड ते वेठा आहियूं निटण उस ते। सिर्फ़ु मुतालबो इहो आहे त ग़रीबनि खे पाणी पहुचाए।